कराची में सिविल सोसाइटी तरफा कारूझर जे तारीख़ी ऐं क़ीमती जबल जी कटाई खिलाफ़ एहतजाज कयो वियो। कराची प्रेस क्लब आॾो सिविल सोसाइटी जे एहतजाज में वकीलन, सियासी समाजी अॻवाननि तोड़े सहाफ़ियनि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज कंदड़नि जबल जी कटाई जे खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़नि कारूझर जे जबल जी कटाई खिलाफ़ पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त घर जे माण्हुनि जी क़ौमी दौलत बि नथा बख़्शनि, जंहिंखे विकिणण जो इन्हनि खे को बि क़ानूनी हक़ न आहे, छो त सुप्रीम कोर्ट पारां 2015 में स्टे ऑर्डर लॻल आहे। इन्हनि सभिनी लीज़ुनि ते हुई उनजी भंज कड़ी करे सुप्रीम कोर्ट जे हुकुमनामे जी गैर क़ानूनी तौर ते खोटाई कनि पिया। ही जेको एहतजाज आहे इहो बुनियादी तौर ते जीअं नज़र ईंदो हूंदो त कारूझर ते जेका कटाई थी रही आहे, गैर क़ानूनी तरह सां या ठीका ॾिना विया आहिनि, उन्हनि खे रद्द करण जे हवाले सां सिंध जो जेको बि टुकड़ो आहे ज़रो ज़रो उन ते असांजो हक़ आहे। असीं मालिक आहियूं। असांखे बिना ॿुधाइण जे, असांखे बिना पुछण जे इहे समूरियूं कारवायूं थी रहियूं आहिनि। कारूझर जबल जेका आहे उहा माना सिंध जी सकाफ़त जो हिसो आहे ऐं थर जी सूंह आहे। हाणे लालच जी ख़ातिर गवर्नमेंट उहो लीज़ करे ॾिनो आहे त जीअं उनखे पत्थर, क़ीमती पत्थर खे भुॻड़म मिठो विकिरो करे छॾियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।